अस्सलाम वालेकुम दोस्तों, दौलाब ड्रामे जी काफ़ी अपडेटूं अची चुकियूं आहिनि जेको तव्हांजे अॻियां इन नंढड़ी वीडियो में पेश कंदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। तो अचो त ही कहाणी ॿुधूं। तो दौलाब ड्रामे में काफ़ी पुराना अदाकार ऐं काफ़ी पुराना एक्टर कम करे रहिया आहिनि। इंशाल्लाह ही ड्रामो भलो अथव ऐं हिन जी 3 अप्रैल जी इंशाल्लाह शूटिंग हली रही आहे, जंहिंमें साईं निशार शाह ऐं ओठो ऐं रबन सभई अदाकार इन में अथव। दोस्तों आज़म मेंगल जो हिते किरदारु अथव वॾेरो। ही वॾेरो जो किरदारु अदा कंदो ऐं ओठो जेको आहे उहो शैतानी जो किरदारु अदा कंदो ऐं ॿिए पासे जेको गफ़ार खान आहे उहो ओठे सां गॾु हूंदो ऐं इहे हमेशह रबन सां विढ़ंदा रहंदा। ऐं जंहिंमें दोस्तों तव्हां स्क्रीन ते पिक्चरूं ॾिसी रहिया आहियो त सभिनी जी शूटिंग इंशाल्लाह हली रही आहे दौलाब ड्रामे में ऐं अदाकार पंहिंजा जूअर ॾेखारे रहिया आहिनि। इंशाल्लाह ही ड्रामो ज़बरदस्त हूंदो। दोस्तों डायरेक्टर अथव फरहंद मलिक उर्फ खजू। इंशाल्लाह दोस्तों डायरेक्टर पंहिंजा महिनत करे रहिया आहिनि। इंशाल्लाह ही ड्रामो त भलो हूंदो। ही चवनि था दोस्तों डायरेक्टर त ज़हर ज़िंदगी खां ही ड्रामो बहितर आहे ऐं तकरार ड्रामे खां बि। दोस्तों दौलाब ड्रामे जी हाणे जल्द खां जल्द प्रोमो अचण वारी आहे। असांखे ॾींदा हाणे इजाज़त।